पत्थर दिल, पत्थर दिल, पत्थर दिल। अस्सलाम वालेकुम दादा। वालेकुम अस्सलाम। केड़ा हाल है? खैर है। तुम भी तो खुश आई ना? हाँ यार दादा, अवां भाइरनि जी दुआउनि सां मां भी खुश लॻो पियो आहियां। हाल तो यार हली होटल ते चांहि पियो। न यार दादा, मां हाणे चांहि पी होटल ताईं उथियो अचां पियो ॾे। हाल यार वरी ॿीहर हली चांहि पियूं था, कचहरी भी कयूं था ना। दादा ॾिस, कचहरी हली कंहिं ॿियनि था कयूं। न न, होटल जे कंहिं कुंड में हली चांहि भी पियूं था त कचहरी भी कयूं था। हले यार दादा, तुंहिंजे करे ॿीहर चांहि पीअणी पवंदी। अच हलूं था। मां अम्मा साईं खे उबती पटी पढ़ाए आयो आहियां ऐं हाणे मूंखे पक थी वई आहे त अम्मा साईं मुंहिंजी डोर में अची वई आहे। वाह रईस वाह, मूंखे भी यकीन हुयो जीजा खे तव्हां पंहिंजे ॻाल्हियुनि में ज़रूरु राज़ी कंदो। हा रईस, तव्हां जादूगर आहियो, जादूगर। जेका ॻाल्हि कंदा आहियो उहा पूरी ज़रूरु कंदा आहियो। बुरा जॾहिं मां अम्मा साईं वटि रहियो हुउसि वञी त मां पूरो मुतमइन हुयुसि त अम्मा साईं हिन वारे मुंहिंजी ॻाल्हियुनि में ज़रूरु अची वेंदी। रईस, जीजा नेठ कहिड़े नतीजे ते पहुती? चने सर, अम्मा साईं जांच ज़रूरु कराईंदी ऐं थी सघे थो इन जांच लाइ तव्हां ॿिन्ही खे उते घुराए। रईस, अम्मा जी जा सिर्फ़ु हिकु दफ़ो घुराए, अखियूं बंदि करे वेंदासीं, पर बिड़क ॿाहिरि न निकिरंदी। हा रईस, असां जेका ॻाल्हि कई साई थींदी, ज़बान कपजी वेंदी, पर ग़लति लफ़्ज़ न निकिरंदो। शाबाश चने सर, शाबाश। तव्हां ॿिन्ही खे ॾिसी वारिस खान जो सिर फ़ख्र खां ऊचो थी वेंदो आहे। अचो यार अचो। ॾाढा दीदार महांगा करे छॾिया अथव। न यार, तव्हां खां मोह महांगा कोन कबा। हा यार ढोलण, वाकई 2-3 ॾींहं थी विया आहिनि यार, तव्हां खां त हिकु पल बि गोरो लॻंदो आहे। 2-3 ॾींहं त वॾा आहिनि। हाणे ॿियूं ॻाल्हियूं पोइ कजो। वल ढोलण भाउ खां पुछा कयो त इहो चहके छो थो? ढोलण जी महाराज, कहिड़ी ॻाल्हि आहे? ढोलण भाउ, संगत खे पाण ॿुधाईंजे या मां ॿुधायां? अदा मास्तर भी बाहे बारियूं बीठो आहे, मां ॿुधायां थो। न अदा न, मां ॿुधाईंदुसि। अदा तूं बस कर, मां ॿुधाईंदुसि। भला किसो कहिड़ो आहे, ॻाल्हि त कयो। यार कुझु त ॿुधायो, रुगो मां कंदो त रेल गाॾी बि गुज़री वेंदी। असल में अदा दोदो भा सावल ने मोजो ऐं कांबोरी जो रिश्तो पक्को करणो वियो आहे। मुबारकूं मुबारकूं, लख लख मुबारकूं। यार ढोलण, मुंहिंजे तरफ़ां बि ढेर मुबारकूं। अदा ढोलण शर्माए थो? मां तो हिननि खे सलाम जो जवाब ॾियां। अदा ख़ैर मुबारकूं, ख़ैर मुबारकूं। यार त पोइ न ख़ुशीअ में हली असांखे मिठाई खारायो, मिठाई। अवल अदा वॾो रिश्तो पक्को करे अचे, पोइ मिठाइयूं जाम खाए पियूं, जाम। पक पक अदा पक। रुगो असांजे ढोलण भाउ जो रिश्तो पक्को थे, मिठाइनि सां त वेझारे छॾींदोमांव। अचो अचो हलो। हाँ दादा, कर खबर। समझ यार मासी दयाणी कीअं आहे? दादा यार अम्मा त हाणे ख़ुशि आहे, पर थोरो जंग में सूर अथसि। छो? जंग में छा थियुसि? अम्मा खे जंग में रबू मोटरसाइकिल हणी ज़ख्मी करे विधो आहे। रबूअ जी इहा मजाल? यार दादा सच पुछी न त मां बि ॾींहुं राति न रबूअ जी तलाश में आहियां। बस रुगो इहो रबू हिकु दफ़ो साम्हूं अचे, उनखे सबक ज़रूर सेखारी। सबक त मां बि रबू खे चङी तरह सेखारींदुसि, छो त रबू नथो ॼाणे मुंहिंजे हिकु धक सां साह सुकी वेंदुसि। ख़ैर, रबू जूं ॻाल्हियूं विसरंदियूं कोन, पर जंहिं ॻाल्हि लाइ मां आयो आहियां उहा ॻाल्हि न मूंखां विसरी वञे। हुकुम कर दादा, कहिड़ी ॻाल्हि आहे? असल में सावल यार, मूंखे ढोलण लाइ कामूरी जो रिश्तो घुर्जे, पर यार
खुदा वास्ते इनकार न कजांइ यार, न तो ढोलण ज़हर खाइण जी धमकी ॾेई छॾी आहे। दोदा तू मुंहिंजो भाइरनि जहिड़ो दोस्त आहे, मां त राज़ी आहियां, पर अम्मा खे राज़ी करण जे लाइ मूंखे 2 ॾींहं घुरिजनि। मासी दयाणी त अॻु बि कावड़जी वई, हाणे बि न मञींदी। दोदा यार, मूं तोखे चयो त 2 ॾींहं मूंखे मोहलत ॾे, त मां अम्मा खे मञायां। अम्मा खे मञाइण जी मां भरपूर कोशिश कंदुसि, उमेद आहे त मञी। ठीकु आहे सामल, मूं तोखे 2 ॾींहंनि बदिरां हफ़्तो मोहलत ॾेई छॾ। चओ शेर पुट। जीजा, मां तव्हांजो जवाबु ॿुधण आयो आहियां। वरी कहिड़ो जवाबु? हाणे मां जवाबु इहो ॿुधण आयो आहियां त तव्हां दोदे वारनि खे मुंहिंजे हवाले कयो था या न, या वरी मां पाण वञी दोदे वारनि में हथ विझां। जेकॾहिं पाण में सघ अथई त पोइ मूं वटि छाजे लाइ आयो आहीं? जीजा, मां तव्हां ॾे इन करे आयो आहियां त तव्हां मूंसां इंसाफ़ कयो। मुंहिंजे भाउ ऐं मुंहिंजे पीउ जा कातिल तव्हां मुंहिंजे हवाले कयो, पर जेकॾहिं तव्हां मूंसां इनकार कयो था न त पोइ इहो दोदो ढोलू मूंखां परे न आहिनि। मां हिन ॻोठ जे अमन में बदमनीअ जी बाहि नथी विझी सघां। जीजा, जेकॾहिं तव्हां हिन ॻोठ में बदमनी नथा ॾिसणु चाहियो न त पोइ हिन ढोलू ऐं दोदे खे बिना देर मुंहिंजे हवाले कयो। शेरल, ख़ानज़ादी अञा एतिरी कमज़ोर नाहे थी त ॻोठ जे माण्हुनि जो हथ तोखे ॾेई छॾियां, उहो बि बिना कंहिं सबूत जे। अञा कहिड़ो सबूत ॾिजांइ? मूं पंहिंजे अखियुनि सां दोदे वारनि जी मोटरसाइकिल ॾिठी आहे, उन्हनि खे बुटूं ॿधल हुयूं। इन खां वधीक मां तोखे ॿियो कहिड़ो सबूत ॾियां? ठीकु आहे, त पोइ मां दोदे वारनि सां राब्तो कयो, हुननि खां पुछा गुछा कयां थी। जेकॾहिं दोदे वारा बेकसूर साबित थिया त पोइ कुझु कोन थींदो ई। ठीकु आहे जीजा, तव्हां भली दोदे वारनि खे घुराए उन्हनि सां ॻाल्हियूं कयो, पर जीजा हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, कॾहिं बि कातिल इहो नाहे मञियो त मूं क़त्ल कयो आहे। जेकॾहिं दोदो कातिल आहे त मां उन्हनि खां हक़ीक़त मञराए वठंदसि। मां सभु सम्झां थो, भली तव्हां दोदे वारनि ते कख रखो, पर इहा ॻाल्हि अटल आहे ऐं सची आहे त दोदे वारा ई बाबा जा कातिल आहिनि। ऐं ॿी ॻाल्हि ॿुधी छॾ, जेकॾहिं तव्हां मूंसां इंसाफ़ न कयो न त पोइ दोदे वारनि खे मां पाण मुंहुं ॾींदुसि। इंसाफ़ बि घुरे थो, मथां धमकियूं बि ॾे थो, ईअं कमु कोन हलंदो। ॿुधाए, इंसाफ़ घुरिजे या कंदे पंहिंजी दादागिरी? जीजा, मूंखे रुगो तव्हां खां ॻाल्हि छिनणी आहे। शेरल, मां ॾाढे जुड़ियल जी पंहिंजे वॾड़नि वांगुरु इज़त कंदी हुयसि,
इहो न विसार त तूं मुंहिंजा सभु हुकुम थुॾे छॾिया आहिनि। पोइ बि मां तोसां मुखातिब आहियां। जेकॾहिं तूं मुंहिंजो फ़ैसिलो क़बूल करें त पोइ दोदे वारनि खे घुराए फ़ैसिलो कयां। मूंखे फ़ैसिलो न, पर इन दोदे ऐं ढोलूअ जो सिर खपे। ॻाल्हियुनि खां सवाइ को बि हल न निकिरंदई। थोरो सोच खां कमु वठ। मां हुननि सां ॻाल्हियूं त कयां। भली तव्हां दोदे ऐं ढोलू वारनि सां ॻाल्हियूं करे ॾिसो, पुछी ॾिसो हुननि खां। मां वरी ईंदुसि। ऐं जीजा मुंहिंजी हिकु ॿी बि ॻाल्हि ॿुधी छॾ। मां रब जी ज़ात खां सवाइ कंहिंखां बि न ॾिजंदो। नहीं वरी मां कंहिंखां कीबाईंदुसि। ख़बर न त शेरल पुट खे छा थी वियो। वारिस खान जी मां खानज़ादीअ खे कापारी धक हणंदासीं। वारिस खान पंहिंजो पाण ई मरी वेंदो। अदा वारिस खान ख़िलाफ़ अॼु शाम ई भलो प्रोग्राम ठाहे मां दोदे ऐं सांवल खे हिन हमले जो अहिड़ो त जवाब ॾींदुसि जो हुन जा होश ई खता थी वेंदा ऐं सोचींदा वतंदा त ही छा थी वियो। हिन पुड़ीअ में ज़हर मिलायल आहे ऐं इहो ज़हर इन ढोलण खे मिठाईअ में मिलाए ॾींदे। पत्थर दिल 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 पत्थर दिल। सरकार खान हितां वारिस खान मुंहिंजी अन जी ॿार खणाए वियो आहे ऐं मां साम्हूं वारी ज़मीन तां टोटली वण वढाए छॾिया अथमांसि। अदा सालार खान हाणे मां अची वियो आहियां। वारिस खान खे अहिड़ो त धक हणंदुसि जो हुन जा रांभाट ॿुधण लाइ कोई न हूंदो। असां अवल वारिस खान खे माली नुक़सान ॾींदासीं ऐं उन खां पोइ जानी नुक़सान ॾींदासीं। उन खां पोइ वारिस खान जी मां खानज़ादीअ खे कापारी धक हणंदासीं। वारिस खान पंहिंजो पाण ई मरी वेंदो। अदा वारिस खान ख़िलाफ़ अॼु शाम ई भलो प्रोग्राम ठाहे खेसि नुक़सान ॾियण लाइ पहिरियों कदम रखंदुसि। पोइ ॾिसजो वारिस खान जूं दाहूं। अदा संगार खान धक अहिड़ो हुजे जो नांग बि मरे ऐं लठ बि न भॼे। मां वारिस खान जे गोदामनि मां कणक जूं ॿोरियूं खणाए पंहिंजे गोदामनि में रखाईंदुसि। वाह संगार खान वाह वाह तुंहिंजी इहा शैतानी सोच। अदा वारिस खान खे नुक़सान ते नुक़सान मिलंदो वेंदो त हू रोज़ बेजान बुत जियूं वरी भोरा भोरा थींदो वेंदो। आख़िरकार वञी पट पवंदो छो त संघार जी सट करे छॾी दी आहे चङनि भलनि खे चट। हा दा संगार खान तो इहो प्लान जोड़े दिल ख़ुशि करे छॾी आहे ऐं वारिस खान नुक़सान जो ॿुधी चरियो थी वेंदो, भितनि सां टकर हणंदो छो त सालार ऐं तलवार सां जंहिं बि तकड़ कई उहो कपिजी वेंदो। रबू तोखे केतिरो चयो हुम त एतिरी परवाज़ न कर त परवाज़ खां अॻु में पर न कटिजी वञनी। दादा ना रब परवाज़ शुरू न आहे कई अॻे ई दुश्मन जूं निंडूं हराम थी वियूं आहिनि। फ़िलहाल त तव्हांजा ही हाल करे हुननि असां जूं निंडूं हराम कयूं। हाणे मूंखे ॿुधायो त करिणो छा आहे। मां दोदे ऐं सांवल खे हिन हमले जो अहिड़ो त जवाब ॾींदुसि जो हुन जा होश ई खता थी वेंदा ऐं सोचींदा वतंदा त ही छा थी वियो। प्रभु तो घबराए न घबराए तूं। सांवल ऐं दोदे सां अहिड़ी कंदासीं जो हुननि जूं दाहूं सॼो ॻोठ ॿुधंदो। प्रभु दादन जी ज़बान मां निकितल लफ़्ज़ पत्थल ते लीक सम्झो, पत्थल ते लीक। ऐं हा प्रभु असां उन्हनि खे अहिड़ो त सबक़ ॾींदासीं जो ज़िंदगी भर यादि रखंदा। यादि सोढा हू वॾा चालाक ऐं होशियार आहिनि। हा दादा न हुननि में वॾी फुर्ती आहे। हुननि मूंखे पाण संभालण जो
मौक़ो बि न ॾिनो। हाँ दादन, हुननि असांखे मारियो घटि, पर ॾुख इहो आहे त हुननि गिले गिले असांजी बेइज़ती कई आहे। रबू रबू जो तू समझी छत तू दादन का सवा अधूरो आ अधा दादन जे तुझे दुश्मन ते हमलो करे उन जा वाका करंदो वाका जो त दादन दुश्मन जा दंग लतारे रखंदो आ। दोदा अदा सावल छा चयो? सुखा ढोलण भा मिठाई खाराईंदो त पोइ ॿुधाईंदो। अदा अदा मुंहिंजा बाप मिठाई हींअर मौजूद त न आहे, बाक़ी शाम मिठाई ज़रूर वठी ईंदुसि, पर ॿुधा त सही मुंहिंजा भाउ। शाम वठी ईंदुसि? ढोलण इहो छा आहे, मतां विसारे छॾी? अदा मास्तर कामोरीअ मुंहिंजे ज़िंदगी जे बारे में हिकिड़ो लफ़्ज़ हूंदो आहे न त मूंखां उहो बि न आहे विसरंदो। हे त हेॾी वॾी ख़ुशी जी ॻाल्हि आहे, मिठाई कीअं विसरंदी? दोदा हाणे त ॿुधा न, अदा ढोलण शाम मिठाई ज़रूर खाराईंदो। मिठाई त खाराईंदो, पर मूंखां त पुछो मां छा खाईंदुसि। अदा दोदा ॿुधाए न, ॿुधा मुंहिंजा बाप ॿुधा, तूं छा खाईंदे? हा अदा ढोलण खे ॿुधा न, ॼमूं वठीजे, जिलेबी वठीजे, बर्फी वठीजे, कन सुठो माओ वठी अचे। तरस मास्तर तरस, ॿुधायांसि तो मास्तर तूं त मिठाइनि जा नाला खणी वाती असुल पाणी करे छॾियो अथई। अदा दोदा सावल भा छा चयो? हा दोदा हाणे ॿुधाए बि खणी त अदा सावल कहिड़ी ॻाल्हि कई? अदा सावल हा कई जा कि ॿियो शर्त रखियो अथई? सावल राज़ी आहे, बाक़ी मासी दयाणी खे राज़ी करण लाइ वाइदो करे वियो आहे। चए पियो त अमा जॾहिं खिचको कंदी आहे न उन टाइम मौक़ो वठी राज़ी करे वठंदोमांसि। अदा सावल राज़ी थियो त सम्झ सोरा न कम थी वियो। हाँ सुखा मूंखे पक आहे त इहो सावल मासी दयाणी खे राज़ी ज़रूर कंदो। वॾी महिरबानी मुंहिंजा भाउ, वॾी महिरबानी। अदा मुंहिंजा भाउ मां तुंहिंजा हथ चुमा, मां तुंहिंजा पेर चुमा। महिरबानी ज़रूरत न आहे, अदा वॾो त चवई मिठाई खपे, मिठाई। सच तो चवई। ओ अदा मां हाणे तो वठी जा मिठाई, खोड़ मिठाइयूं हथियार खणा, खोड़ मिठाई। ढोलण यार तुझी खुशी वॾी ॻाल्हि आहे, नंढड़ो भाउ आहे रे। यार मिठाई कीअं? जबरदस्त माशाल्लाह। ये ना बिल्कुल इन दुकान जी मिठाई मुल्कन में मशहूर थई। अच्छा हां माशाल्लाह, मां भी हिते तने खाइण ईंदो आ। लगा खाना कुछ के सोचे नु तो दोते जो भा बोलू तू अचे पक्का सा ही ता मिठाई ठण तो हाणे छा थींदो? हाणे तमाम मस्त कलंदर थींदो। कछ त ॿुधाए सिफला तू साम्हूं ॾिस केर थो अचे, ढोलण थो अचे न। ही वठ, हिन पुड़ीअ में ज़हर मिलायल आहे ऐं इहो ज़हर इन ढोलण खे मिठाईअ में मिलाए ॾींदे। छा सम्झी? कॾहिं न त सालार ऐं तलवार सां जंहिं बि तकड़ कई फिनिश। पर सही तो जुल्म आ। जुल्म ना है, जिया मां चयो तोखे उही करणो आ, न त पोइ तुंहिंजी समूरी आकह बि फिनिश। वठ वठ, हथ न ॾकनी ऐं उनखे महसूस बि न कराइजां। सिफल ओ सिफल कहिड़ा हाल अथई? भला छा थियो अथई? परेशान पियो लॻी? थोरो परेशान आहियां। ॻाल्हि ॿुध सिफल, ही पैसा वठ, मूंखे तकड़ में मिठाई ठाहे आणे ॾे। ॻाल्हि ॿुध, लड्डू पेड़ा
बर्फी सब शइ विझांसि। हा ता ढोलण तूं हिते ई बीहो, मां ताज़ी मिठाई खणी अची ॾियां थो। वारो कर सिमल, वारो करदा, वारो कर। सालार खान, यो अचानक तो वट ज़हर के निकती? अचानक न संगार खान, अचानक न, पर यो ज़हर मां कुअन खे मारण जे लाइ वरतो हो। ऐं हाणे इहो ज़हर दोदे वारा खाईंदा, खाईंदा त पोइ झुमरियूं हणंदा, लेथड़ियूं पाए सभु मरी वेंदा। छो त सालार ऐं तलवार सां जंहिं बि तकड़ कई उहे कपजी वेंदा। अदा ढोलण ये तुंहिंजी मिठाई। वाह सिमल वाह, भला ख़ुश कंदी, तुंहिंजी वॾी महिरबानी अदा, लख कुर्ब। वाह वाह। हाणे छा थींदो? ढोलण वारनि खे कुझु थी वियो त ख़ैर आहे, कुझु न थींदो, रेस जो वेठो आहे। रेस हुकुम कयो त इहा ख़ामोशी छोड़ियूं। इन लाइ तव्हां ॿिन्ही खे घुरायो आहे। हिन ख़ामोशी खे तोड़े मुंहिंजा टुकड़ा टुकड़ा कयोसि। मासी दयाणी तुंहिंजो छा बिगाड़ियो आहे जो ये पाॾे वारा वेठो तो फूकारा करी? दयाणी मूंखे दोदे ऐं सामल खां मोचड़ा हणाया आहिनि। पत्थर दिल, 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 पत्थर दिल। चनेसर बुरा अम्मा साईं अञा ताईं सावल आपदा ऐं सारे मसइले जी जांच नाहे कराई। इन जे करे अञा ताईं ख़ामोशी छायल आहे। रेस हुकुम कयो त इहा ख़ामोशी छोड़ियूं। इन लाइ तव्हां ॿिन्ही खे घुरायो आहे। हिन ख़ामोशी खे तोड़े मुंहिंजा टुकड़ा टुकड़ा कयोसि। ऐसा समझो त इहा ख़ामोशी पुर्जा थी वई। ईअं कीअं पुर्जा थी वई? रेस माए भूरे हिन ख़ामोशी खे तोड़ण लाइ हिकु वॾो ड्रामो रिथियो आहे। ड्रामो रिथियो अथव? कहिड़े तरह जो ड्रामो आहे? ऐं मूंखे तव्हां ॿई ॿुधायो त तव्हां छा करण वारा आहियो ऐं तव्हां छा सोचियो आहे? असां रिथियो आहे त दादनि वारनि सां ॿ पाणी कयूं। और ऐसा दादन बि हरू गुरू पाण खे सेप्तो तो समझी। जॾहिं असांजा हथ पइजी वियसि न त ख़बर पवंदसि कहिड़ी ताक़त सां पालो पियो आहे। हा रईस, सिर्फ़ तव्हांजे हुकुम जी देर आहे। तव्हां ॿिन्ही जी सलाह मुंहिंजे ख़्याल में वज़नाइती आहे। हिन पूरे तरह में इहे सालार खान जा गुंटा ममन मचाई वेठा आहिनि ऐं माण्हुनि जी दिलनि मां असांजो ख़ौफ़ ख़तम ऐं सालार जो ताबो वधंदो थो वञे। इन लाइ तव्हां ॿिन्ही खे इजाज़त आहे हिन ठोयनि खे वञी ठेपड़ी चाढ़ियो ऐं हिन पूरे इलाइक़े में वञी असांजो असरु विहारियो त उन्हनि खे बि ख़बर पवे त मुसीबत जो ॿियो नालो वारिस खान आहे। जेकॾहिं वसे त वॾो बुरो, करके त कहर ई कहर। रबो काॾे थो वञी? शिरल वञा थो न थियण जी ताड़ में। छोड़े हाणे मर्दनि खे छॾे वञी ज़ाइफ़ुनि सां जहिड़ा शुरू कया अथई। तुंहिंजी वञी इहा मुड़सी बची आहे छा? शेरल रब मुड़स माण्हू आहे, मर्दनि सां विड़े या ज़ाइफ़ुनि सां? अड़े मुड़स माण्हुनि सां विड़ंदा आहिनि। ज़ाइफ़ुनि सां विड़ण इहा वरी कहिड़ी मुड़सी आहे? मूंखे इहो त ॿुधाए। मासी दयाणी तुंहिंजो छा बिगाड़ियो आहे जो ये पाॾे वारा वेठो तो फूकारा करी? दयाणीअ मूंखे दोदे ऐं सामल खां मोचड़ा हणाया आहिनि। मां दयाणे खां पलां तोड़ींदुसि, पलां। वाह 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 जो मुड़स माण्हू। पादर हणनी मर्द
पलांद वरी ज़ाइफ़ुनि खां वठण थो वञी। अड़े जेकॾहिं दम अथई न त वञी दोधे सां टिकाए सांवल खे सटको ॾे पोइ मञाए। बाक़ी धयाणी सां विढ़ंदे न माण्हू थुकूं हणंदई थुकूं। इहा जेका चाराना इज़त बची अथई न पोइ इहा बि कोन बचंदई ऐं बेस्तो थींदे बेस्तो। अरे जेकॾहिं दम अथई न त वञी दोधे सां टकर खा या वञी सांवल खे सटको ॾे। उहे ॿई देव अथई देव ऐं तुंहिंजो कदु अड़े उन्हनि जे गोॾनि जेतिरो बि कोन्हे। शेरला तूं त दोधे जो दुश्मन आ, पोइ उनजी तारीफ़ छो थो करीं? जवान जवान जी दुश्मनीअ जी न पर उनजी दिलेरीअ जी साराह कंदो आहे। माना त मां दिलेर न आहियां। सम्झण जी ॻाल्हि आहे। ईअं सम्झ त हू बाज़ आहिनि बाज़ ऐं तूं झिरकी झिरकी। शेरला इहो तूं छा थो चवईं? हू बाज़ आहिनि मां झिरकी आहियां। प्रभु शेरल बहादुरी ऐं दिलेरीअ जो ॿरंदड़ सिज आहे सिज। ऐं उन सिज जो जंहिंखे बि तओ आयो न उहो सड़ी मरी वेंदो बचंदो कोन। उनजे करे चवां थो मुड़ी वञ। शेरल तोखे सही सलाह थो ॾे। शेरल शींहुं आहे शींहुं ऐं शींहुं न जॾहिं कजगोड़ कंदो आहे त दुश्मननि खे लिकण जी जाइ बि नाहे मिलंदी। शेरला मां पंहिंजे बेइज़तीअ जो बलान ज़रूर कंदुसि ज़रूर। सरदार खान ॾिठी न मुंहिंजे ज़हन जो कमाल। हा सलार खान हा, तुंहिंजे दिमाग़ जी कहिड़ी ॻाल्हि कजे। बीठे बीठे अहिड़ा त तरीक़ा ॻोल्हे थो वठी जो दुश्मन जे वहम ऐं गुमान में बि न हूंदा आहिनि ऐं उनखे इहा बि ख़बर नाहे पवंदी त छा थियण वारो आहे। इन लाइ संगार खान चवंदो आहियां मां तोखे त जज़्बाती थियण जे बजाए थोरो थधे दिमाग़ सां माण्हू सोचींदो त कामयाबी हासिल कंदो। फतेह माण्हू असांजो मुक़दर आहे मुक़दर। अदा सालार खान जेकॾहिं मुक़दर न हुजे हा त मां वापसि मोटी कोन अचां। जेकॾहिं आयो आहियां त मूंखे यकीन आहे त फातेह बणिजी वापसि वेंदुसि छो त नाकामी मुंहिंजी नसीब में ई न आहे। मूंखे यकीन आहे त तुंहिंजूं ख़्वाहिशूं ज़रूर पूरियूं थींदियूं ऐं हिन महिल वॾे में वॾी ख़ुशीअ जी ॻाल्हि इहा आहे त पंहिंजा दुश्मन मिठाई खाई हमेशह जे लाइ मौत जी निंड सुम्ही पवंदा। ज़रूर सालार खान ज़रूर। तुंहिंजी सोच खे सलाम आहे। हिकिड़े मिंट में दुश्मन खे सोघो करण लाइ सिट सोचे वरितई। हाणे बाक़ी ॿिए दुश्मन सां मुहाॾो मां अटकाईंदुसि। वारिस खान खे लावारिस करे फतेह हासिल कंदुसि छो त सगार खान जी सट चिंगनि भलनि खे चटो करे छॾींदी आहे। संगार खान तूं मुंहिंजो भाउ बि आहीं त मुंहिंजो बाज़ू बि आहीं। मां तोसां गॾिजी वारिस खान ऐं खानज़ादे खे नाकाम बणाए कामयाब थींदुसि छो त सालार ऐं तलवार सां जंहिं बि तकड़ कई उहो कपजी वेंदो। कामोरी धीअ पुट सांवल ॾांहुं त थी अच। को ख़ासि हुकुम आहे? हा धीअ, सांवल खे चओ त मूंसां अचे जल्दी मिली वञे। जी जीजा, मां आदा खे वञी चवां थी। उम्मीद आहे त हू तव्हां सां जल्द मिलण ईंदो। अदी दयाणीअ जी तबियत बि पुछूं अचिजांइसि। घणा ॾींहं थिया आहिनि हवेलीअ ॾे चकर ई कोन ॾिनो आहे अदीअ। घटि में घटि माण्हू हिक ॿिए जी सिहत मालूम करे, हिक ॿिए जा मसला मालूम करे, इन सां भाईचारो पैदा थींदो आहे। जी जीजा, तव्हां सही था चओ। भाईचारी सां ई त इंसानियत जो कंद फ़ख्र सां मथे थींदो आहे। भाईचारे में ई बरकत आहे छो त भाईचारो ऐं ॿधी इंसान में रूह फूकींदी आहे। हिकु बाइख्तियार ऐं बावकार माहौल वारो रूह। जी जीजा। ॿुधो आहे जेका तव्हांजी मासात हिते घुमण आई आहे उहा आला तालीम पढ़ियल आहे? जी जीजा, तव्हां सही ॿुधो आहे। ॾिस थी शहर में कीअं छोकिरियूं स्कूल थियूं वञनि, वरी स्कूल खां पोइ कॉलेज बि वञनि थियूं। जीजा,
पोइ ॻोठनि में बि त न्याणियुनि खे पढ़ायो वञे न, ईअं छो न आहे? मुंहिंजे ज़हन में बि इहा ई ख़्वाहिश शामिल आहे ऐं उम्मीद बि आहे त हिकु न हिकु ॾींहुं हिन ॻोठ जूं न्याणियूं बि ज़रूरु पढ़ंदियूं ऐं जहालत जी ऊंदाहिनि मां निकिरी रोशन राहुनि जो हिसो बणिजी वेंदियूं। जी जान, इन नेक कम में अल्लाह साईं तव्हांजो मददगार थींदो। मोर लगी हुई बारी गुलन लाती गुलजारी भाजाई मिठाई वटो मेरा अधे दोदे के खाना है। ओके रे बुखे पेरो मां खाइनोम। वाह वाह डोलर वाह अजी भी तो कराए तो गई। नचो तू भी नचो, अज मुझी खुशी आ। डोलर बासर मिठाई नकाल दो मिठाई। पत्थर दिल पत्थर दिल पत्थर दिल पत्थर दिल छुप जन्मा एहसास खत्म थियो ऐरत जा रिश्ता था दुश्मन मिसिल छुप है जन्मा एहसास खत्म थियो तुझा रिश्ता था दुश्मन मिसिल पत्थर दिल 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 सब मां